मुंहिंजो नालो मियां इलियास अब्बासी आहे। पाण कराची में हिकिड़ो नंढिड़ो बिज़नेस कयां पियो, उहो अॻियां हली तव्हांखे सॼो ॿुधाईंदासीं। सो 2010 में जीअं मां हिते कराची में आयुसि त सभ खां पहिरीं कराची जे जेके तइलीमी इदारा आहिनि उन्हनि में हिकिड़ो एडमिशन जो वॾो मसइलो हुयो, ऐं उन खां अलावा जेको वॾो मसइलो हुयो त एडमिशन थियण खां बाद में राइश जो मसइलो हुयो। त हुते जेके हॉस्टल आहिनि उन्हनि हॉस्टलनि में तक़रीबन हिकिड़ो कब्ज़ा माफ़िया वेठल आहे, ऐं उहे हॉस्टल सभु जेके आहिनि उहे ऑक्यूपाइड हुयूं। सो हिते जेका बि एडमिशन थिए पई शागिर्दनि जी, उन्हनि लाइ वॾो मसइलो जेको हुयो उहो राइश जो थिए पियो, जंहिंजे करे उहे शागिर्द पंहिंजी तइलीम मुकमल न पिया करे सघनि ऐं उहे वापसी पंहिंजे ॻोठनि मां रवाना थियनि पिया। त असां हिन ते हिकिड़ो इनिशिएटिव वरितोसीं कराची में, प्राइवेट पंहिंजी महिनत ते जेको आहे दोस्तनि जे सपोर्ट सां हॉस्टल जो क़यामु कयोसीं। पहिरीं हॉस्टल असीं गिजरी में विधीसीं। गिजरी में पहिरीं हॉस्टल जी जेका असांजी हुई अकोमोडेशन उहा तक़रीबन 60 खां अबो हुई। उनखां बाद में असां गुलिस्तान जोहर वियासीं, यूनिवर्सिटी रोड ते वियासीं। ईअं ई करे असांजो हिन वक़्तु ताईं 2017 खां हिन 2021 ताईं असांजो टोटल 6 हॉस्टल कराची में हलनि थियूं, जंहिंमें तक़रीबन 650 शागिर्द रहनि पिया, जंहिंमें 50% रेशियो फीमेल जो आहे ऐं 50% मेल जो रेशियो आहे। सो तव्हां कॾहिं बि अचो हॉस्टल में, कराची में का अकोमोडेशन जो मसइलो हुजे त इंशाअल्लाह ताला यूनाइटेड हॉस्टल तव्हांजे लाइ अवेलेबल आहे। सर हिन में हॉस्टल जेके आहिनि जीअं हाणे मुख़्तलिफ़ आहिनि, मुंहिंजी हॉस्टल मां ऑलरेडी तव्हांखे ॿुधायां त हॉस्टल जेके आहिनि तमामु जेके हॉस्टल आहिनि उहे फुली फर्निश्ड हूंदियूं आहिनि। हा, रेट जो हिकिड़ो डिफरेंस हूंदो आहे, जीअं शाराए फैसल ते आहे या डिफेंस में आहे ऐं गुलिस्तान जोहर में, त उन्हनि जा सभिनी जा हिकिड़ी एरिया जे हिसाब सां रेंट में फ़र्क़ु हूंदो आहे। हाणे जेके शागिर्दनि जे लाइ मुंहिंजी यूनिवर्सिटी रोड ते, उन में मिनिमम पैकेज जेको आहे उहो 6000 रुपया आहे। 6000 में हुनखे असीं बेड ॾींदा आहियूं, अलमारी ॾींदा आहियूं, सेपरेट वार्डरोब हूंदो आहे, वाईफाई, इलेक्ट्रिसिटी, मिनरल वाटर थी वियो, पार्किंग आहे, उनजी बेड जो तकियो कंबल थी वियो, उहो मुहैया कंदा आहियूं। त जस्ट स्टूडेंट पंहिंजा कपिड़ा खणी अचे ऐं वापसि पंहिंजा कपिड़ा ई खणी वञे, त हुनखे कंहिं शइ जी तकलीफ़ न हूंदी आहे। इवन जेके कपिड़ा हुनजा 10 सूट हुनखे हिकिड़ो मंथली पैकेज ॾींदा आहियूं, त 10 सूट तूं कपिड़नि जा असांखां दोहराए इस्त्री बि करे सघे थो, उहो हुन 6000 में शामिलु हूंदा आहिनि। त इहो हिकिड़ो मिनिमम पैकेज आहे ऐं हर शागिर्द कराची में हिकिड़ो अफोर्ड करे सघे थो। त ईअं ई वरी जेका शाराए फैसल ते आहे, त शाराए फैसल ते मुंहिंजो सिंगल रूम 16000 रुपया ॾींदा आहियूं ऐं 2 बेड शेयरिंग में 10,000 वठंदा आहियूं। त उते अलहमदुलिल्लाह हिकिड़ा तव्हांखे ॿुधायां त सुठी कॉर्पोरेट सेक्टर जा माण्हू बि रहंदा आहिनि, इवन गवर्नमेंट सेक्टर जा माण्हू काफ़ी जेको आहे उते स्टे कनि पिया।